बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबका पहिरें त असांजो मोज़स मूसा जामुर साहब जामुर बिरादरी असलम जामुर साहब इन जो शुक्रगुज़ार आहियां जो असांजे अॼु जे कामयाबीअ ते जेको एमरजेंसी जेको इहो जशन मल्हायो आहे मूंखे ॾाढी ख़ुशी थिए त असांजा पंहिंजा जशन जो प्रोग्राम रखियो, केक काटियो वियो। तव्हांखे ख़बर आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो पूरो पैनल 4 कौंसलर, चेयरमैन, वाइस चेयरमैन भारी अक्सर सां असां कामयाबी हासिल कई आहे। ऐं बाक़ी मुखालिफ़िन जेके आहिनि से अजाया वावेला कंदा आहिनि, कम कोन हूंदा आहिनि, इलेक्शन जे टाइम ज़ाहिर थींदा आहिनि। पर अवाम इहो साबित कयो आहे त असां पीपल्स पार्टी आहियूं ऐं पीपल्स पार्टी रहंदासीं ऐं हमेशह इलाइक़े में पीपल्स पार्टी कमु कयो आहे। अञा बि इनशाला पीपल्स पार्टी खां अलॻि न हूंदी ऐं असां बि इनशाला अवां दोस्तनि मूंखे असांखे मुंतख़ब कयो आहे। असीं इनशाला ताला अवां जे 5 साल असां गॾु हूंदासीं, हर मोड़ ते असां गॾु हूंदासीं, कमकार जे हवाले सां, मसाइल जे हवाले सां, हर हवाले सां असीं अवां सां गॾु हूंदासीं। जीअं भुटो ऐं यूसी मुराद में जेतिरी बिरादरियूं अचनि थियूं, यूसी मुराद में जेके बिरादरियूं ईंदियूं, कास्करी बिरादरी अचे थी, बलोच बिरादरी अचे थी, बिरोही बिरादरी अचे थी, मेमण बिरादरी अचे थी, जामुर बिरादरी अचे थी, जेके बि बिरादरियूं अचनि थियूं उन सभिनी जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां जीअं असांखे भारी अक्सर सां कामयाबु कयो आहे, पंहिंजो वक़्तु ॾेई महिनत करे वोट कास्ट करायो आहे। ऐं सभिनी जो ॿीहर वरी बि शुक्रगुज़ार आहियां।